17 जनवरी जो ॾींहुं सिंध जे आशिक़ साईं GM सैयद जी सालगिरह जो ॾींहुं आहे। 118 सालगिरह हुई जेका सन में मल्हाई वई, जंहिंमें सिंध जे कुंड कुड़च खां सैयद जा आशिक़ पंहिंजे हड़ां वड़ां घरां ख़र्च करे ॻाढ़ा झंडा खणी सन में पहुचंदा रहिया। उनजो SUP जो वॾो पिंडाल सजल हुयो, जंहिंजूं दावतूं ॾिनल हुयूं। सियासी जलसो हुयो जलाल महमूद शाह जी अॻुवाणी में, जंहिंमें तक़रीबन पीपल्स पार्टी खां सवाइ ऐं मज़हबी पार्टियुनि खां सवाइ सभिनी पार्टियुनि खे दावत हुई ऐं उन्हनि जी नुमाइंदगी उते मौजूदु हुई। काफ़ी माण्हू हुया। सभु सैयद जा पैरोकार त न हुया, पर पोइ बि हुन जे इश्क में उते आयल ज़रूरु हुया। क्राउड में उहा चार्ज नज़र न आई। सर्दी हुई शायदि हुन जे करे, मेड़ाको बिल्कुलु माठो हुयो। तकरीरूं लंबियूं पिए थियूं, बहितर हुयूं, ऐं उन्हनि तकरीरुनि में जेके बि आयल पार्टी अॻुवान हुया उन्हनि पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो। सभिनी जी तकरीरुनि जो महवर पीपल्स पार्टी जी मुखालफ़त हुई, ऐं किथे किथे ईअं पियो लॻो त PTI खे वधीक वेझो हुया, पीपल्स पार्टी जे वधीक ख़िलाफ़ हुया। बहरहाल इहो त उन्हनि जो पंहिंजो हुयो। उते ई असांखे वारो मिलियो त असां SUP जे जनरल सेक्रेटरी रोशन बुल्डो साहब खां कुझु ॻाल्हियूं पुछियूं, जेके हुन महिरबानी करे उते ॿुधाए वरितियूं। उहे तव्हांजे साम्हूं रखूं था। ज़बरदस्त कचारी थी बलीअ साहब ऐं साईं GM सैयद जी। मूंखे हैरान की 17 जनवरी साईं GM सैयद जी 118 साल नज़रियाती इख्तिलाफ हुआ, पर मूं 1959 खां वठी सालगिरह जो सिलसिलो शुरू आहे, जंहिंखे रोकण लाइ वफ़द आमिर, जनरल अयूब, जनरल ज़िया, जनरल मुशर्रफ या पीपल्स पार्टी सरकार मुसलसिल साईं जी इन सालगिरह जे प्रोग्रामनि खे रोकण जी कोशिश कंदा रहिया। पर तव्हां महसूस कयो हूंदो उनमें रोकण जे बावजूद घटिताई न आई। सन में इन ॾींहं ते माण्हू हज़ारनि जी तादाद में, लखनि जी तादाद में पंहिंजे रबर सां वचन करण लाइ गॾु थियनि था। ऐं अॼु मां सम्झां थो त सॼी सिंध इहो क़बूल करे वरितो आहे त साईं GM सैयद असांजो क़ौमी रहबर आहे। साईं GM सैयद जदीद क़ौम परस्ती जो बानी आहे। हू आलिम बि हुयो, दानिश्वर बि हुयो, स्कॉलर बि हुयो ऐं लीडर बि हुयो, जंहिं असांखे इहो तसवर ॾिनो त असां सिंध हिकु क़ौम आहियूं, सिंध तारीख़ी वतन आहे, असांजा सियासी सक़ाफ़ती इक़्तिसादी मफ़ाद न सिर्फ़ एतिरो पर साईं मुल्क जो ख़ालिक़ बि। 1943 में साईं GM सैयद मुल्क जे हक़ में करारदाद मुल्क खे हलाइण जी ख़्वाहिश ॾेखारी। पर तव्हां ॾिठो हूंदो त 43 खां पोइ 44 में साईं GM सैयद वारनि जी असेंबली गुज़ारी कई, ऐं मुल्क में 54 में गनीमत लॻायो। मुल्क जो सॼो जेको आहे क़ौमुनि जे वजूद खां इनकार कयो, सूबनि खे अॻिते हली तव्हां ॾिठो त मुल्क 2 साल थी विया। फेडरेशन हक़ीक़ी तौर ते क़ौमुनि जी ख़िदमतकारी खे जेको पंहिंजो बुनियादी हक़ न ॾिनो आहे, अञा ताईं कमज़ोर आहे। पीपल्स पार्टी इन सॼी जी ज़िम्मेदारी पीपल्स पार्टी एस्टेब्लिशमेंट खे कौम परस्तनि खे यारनि दोस्तनि खे तयार करिया, पंहिंजे मिटनि अज़ीज़नि खे तयार करिया, पंहिंजे ख़ानदान खे तयार करिया, पंहिंजे ॻोठ खे तयार करिया, उन्हनि खे हुकूमत आहे त उहे ॿियनि खे तयार कनि। ईअं 5 मां 15, 15 मां 50, 50 मां 500, 500 मां 50,000 ऐं लखे माण्हू थियूं। वजूद जेको आहे बचाइण साईं GM सैयद जी हिन 118 सालगिरह ते हुकूमत जे
पाबंदी हणण ते डिप्टी कमिश्नर कमिश्नर वजीर आला पाकिस्तान पीपुल्स पार्टी क़यादत जी मज़म्मत करियूं था कंहिं लानत असां अॻिते हलणु चाहियूं था सियासत में असीं चाहियूं था त हीउ मुल्क भले पर किन शर्तुनि ते जीअं हलियो 75 सालनि में ईअं न तारीख़ जो रुगो हिकिड़ो फ़र्क़ु छो त हिते ॻाल्हायो वियो आहे ऐं सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं कंदुसि ॿिनि ॻाल्हियुनि ते ख़ुसूसी तवजो ॾींदुसि छो त मुल्क जो ठहणु 40 खां वठी 47 ताईं ऐं उनखे ज़ाहिर ज़रूरु कंदुसि पंहिंजी तारीख़ जे पंहिंजे ॼाण मुताबिक़